नासिन रखण में सूफ़ी बुज़ुर्ग अब्दुल सत्तार सानी जो 60हों उर्स मल्हायो वियो। वधीक तफ़सील शकील धारे जो जी हिन रिपोर्ट में। रखण में हज़रत सूफ़ी अब्दुल सत्तार सानी जन जे 60हें उर्स मुबारक के मौके ते सूफ़ी फ़कीर इमामुद्दीन रखण फाउंडेशन पारां संदस के खैराज तहसीन पेश करण लाइ सत्तारी मंजिल रखण ते सालियाने थींदड़ उर्स मुबारक के मौके ते हिक रात वारी तकरीब मुनक़द कई वई। तकरीब जो इफ्तिताह दरगाह सूफ़ी जोग शरीफ जे वली अहद ज़ुबैरुद्दीन सत्तारी जन कयो, जॾहिं त उर्स मुबारक जी तकरीब में मुख़्तलिफ़ शहरनि खां वॾे अंग में सूफ़ी बुज़ुर्गनि समेत मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां लाॻापियल माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते तकरीब में शरीक माण्हुनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त बाबा जन जी दस्तपेर थिया साईं या सतार साईं जन जा छा उन खां पोइ बाबा जी दस्तपेर खां 2 सालनि खां पोइ साईं जन जो विसाल थी वियो साईं सतार सानीअ जो। पोइ जेको लॻे थो असांखे तक़रीबन 61-62 साल खां वठी जेको आहे सो हे बाबा जन हे साईं सतार मुर्शिद जो ॾियारो मल्हाईंदा ईंदा। असां जेको साहिबनि जो जेको रस्म दरगाह जोग शरीफ जी शाम जो समाज थींदो जंहिंमें हज़रत साईं क़िबला सूफ़ी ज़ुबैर सतारी वली दरगाह जोग शरीफ ख़ैर सां मौजूदु हुन ते उहे शरीक थींदा। उन्हनि सां गॾु पोइ राति जो वरी जेको महफ़िल समाज थींदी सॼी राति। अदा ही अॼु जेको आहे 60 साल साईं अब्दुल सत्तार सानी जन जो ॾियारो मल्हायो पियो वञे उर्स मुबारक। हर साल ही हिते सूफ़ी सतारी मंज़िल ते अक़ीदत ऐं एतिराम सां सूफ़ी फ़कीर मल्हाईंदा आहिनि। सूफ़ियुनि जो हमेशह इहो पैगाम रहियो आहे त अमन हुजे, अमन क़ाइमु हुजे। सूफ़ी हमेशह रूह जी जेका तालीम आहे उनजी प्रचार कई आहे। जेका झोक धणियुनि जी जेका रीत आहे सूफ़ीज़म वारी उहा प्यार मोहबत वारी आहे ऐं उन जो ही अॼु असां अहद वफ़ा वरजायो आहे। हुननि चयो त हर साल सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत अब्दुल सत्तार सानी जन जो उर्स मुबारक ॾखण में मल्हायो वेंदो आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां सूफ़ी बुज़ुर्गनि शहरनि समेत मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जा माण्हू उर्स मुबारक में शरीक थींदा आहिनि। हुननि चयो त सूफ़ियुनि हमेशह अमन प्यार मोहबत ऐं भाईचारीअ जो पैगाम ॾिनो आहे। कैमरामैन नाइब अली धारे जो सां गॾु शकील धारे जो आवाज़ टीवी न्यूज़ ॾखण।